शिकारपुर ज़िले के तारीख़ी शहर मियाँ साहब में मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल मियाँ साहब जी टिमाड़ शानदार इमारत जेका विरहाङे खां अॻु 4 हिंदू भाइरनि सेठ लालचंद, सेठ रहंदूमल, सेठ लखणदास ऐं सेठ काकाराम जी मिल्कियत हुई। विरहाङे खां बाद हिन इमारत में अञा ताईं मियाँ साहब शहर जो मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल क़ाइमु आहे। हिन स्कूल जी ॻाढ़ी सिरनि सां जुड़ियल इमारत ॿाहिरां ॾिसण में जंहिं क़दुरु शानदार लॻे थी, अंदरां बि एतिरी ख़ूबसूरत आहे। हिन इमारत जे अंदरि काठ जे थियल कम खे ॾिसी बेॾंदे आङुरियूं अची वञनि। ही स्कूल पाकिस्तान ठहण खां अॻु में हिंदुनि जी इमारत आहे, जेका पार्टीशन खां पोइ जेको आहे हीअ स्कूल खे हैंड ओवर थी। 1947 खां अॻु में जी बिल्डिंग जेका तामीर शुदा आहे, हिते गुज़िरियल जेको आहे तक़रीबन 20 खां 30 सालनि ताईं को कमु न थियो आहे। 2010 जी जेका महाबोध आई, उन खां पोइ हीअ स्कूल तमामु जेको आहे ज़बून हालीअ जो शिकार थी वियो। हिन इमारत जी अॾावत जे फ़न खे ॾिसी न रुगो उन वक़्त जे कारीगरनि जी कारीगरीअ खे दाद ॾियण खां सवाइ रही नथो सघिजे। अॼु खां लॻभॻि 1 सदी अॻु जी अॾियल अहिड़ी शाहकार इमारत अॼोके दौर जे कारीगरनि लाइ अॼु बि लासानी बणियल आहे, जो टेक्नोलॉजी जे अहिड़े तरक़ी याफ़्ता दौर में असांजो माण्हू अॼु बि इन दौर खां सदियूं पोइते बीठो नज़र अचे थो। हिन इमारत खे ॾिसंदे ई उन दौर जे कारीगरनि जी सचाई ऐं ईमानदारी सां कयल महिनत जो अक्स हिन इमारत खे ॾिसी बख़ूबी नज़र अचे थो। जहिड़ी रीति इन दौर जे हिसाब सां रोशनी ऐं हवा जे गुज़र खे आॾो रखंदे कमरा तोड़े हाल ठाहिया विया आहिनि, तन जो हिन दौर जे में बेमिसाल नथो मिले, जो सख़्तु गर्मीअ जे मौसम में बि हिन इमारत में गर्मी महसूसु न थींदी आहे। मियाँ साहब वासियुनि जी बदकिस्मती चइजे या सिंध हुकूमत जी नाअहली, जो हिन तारीख़ी इमारत जी सार संभाल न थियण सबबि हीअ इमारत पंहिंजी सूह विञाईंदी वञे थी। हीअ बिल्डिंग तक़रीबन 100 साल पुराणी आहे। हीअ सरकारी तौर ते कंहिं बि रिकॉर्ड ते तहवील में न आहे, इन जे करे सरकार हिन ते कंहिं बि क़िस्म जो को बि तवजो नथी ॾिए। ऐं हीअ इमारत हिन वक़्तु अहिड़ी हालत में पहुती आहे जो डबल स्टोरी ट्रिपल स्टोरी हुजण जे बावजूदि असां हिन इमारत खे सवाइ ग्राउंड फ्लोर खां इस्तेमालु नथा करे सघूं। इन करे जो हीअ इमारत तमामु हिन वक़्तु ज़बून हालत में थी आहे ऐं असीं हेडमास्टर जे थ्रू, टीओ जे थ्रू, कोर्टुनि जे थ्रू गवर्नमेंट खे इन ॻाल्हि खां बख़ूबी आगाह कयो अथसीं, फ़ोटोग्राफ कढी मोकिलिया अथसीं त असांजी हिन इमारत खे रिपेयर जी ज़रूरत आहे। सरकारी तौर ते कंहिं बि क़िस्म जी रिपेयर असांजे हिन बिल्डिंग जी न कई वई आहे। बेंच फर्नीचर क्लास में वेहण जे लाइ कंहिं बि ॿारनि खे न आहे। अक्सर क्लासनि में असीं फरासियूं वग़ैरह इस्तेमालु कयूं था। हीअ तालके जो मेन स्कूल आहे मियाँ साहब यूसी जो, सुठे में सुठो वॾे में वॾो स्कूल आहे, जंहिंजे माना शागिर्द अटकल अंदाज़नि 650 खां 700 शागिर्द आहिनि, जंहिंखे माना फर्नीचर जी तमामु खोट आहे। असांजे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मियाँ ॻोठ असांखे हिते 26 साल थी विया आहिनि, तक़रीबन वॾी फर्नीचर जी खोट आहे। पर जॾहिं खां वठी करे असां हिन स्कूल खे ॾिठो आहे त हिन स्कूल जे लाइ कोई एतिरो फंड न आयो आहे जो स्कूल जी बिल्डिंग जी रिपेयरिंग थिए ऐं स्कूल जी बिल्डिंग जो कोई बि माना तामीराती कमु न थियो आहे। तंहिंजे करे हिन स्कूल जी बिल्डिंग जेको ज़बूअली जो शिकार आहे, गेट पंहिंजी जॻह छॾे विया आहिनि, भितां साइडनि में लड़ी वियूं आहिनि। ऐं गवर्नमेंट खे असां अपील करे थका आहियूं वस वारनि खे हिन जे लाइ को फंडिंग थिए। फंडिंग त पंहिंजी जॻह ते आहे, पर हिन स्कूल में ॿारनि जे वेहण जे लाइ फर्नीचर बि न आयो आहे ऐं फर्नीचर जी एतिरी खोट आहे जो हिकिड़ी बेंच ते असां जिते 4 ॿार वेंदा आहिनि 8 ॿारनि खे विहारियूं था। तक़रीबन सभिनी जॻहियुनि ते पंहिंजो फ़ाइल पुॼायो आहे, पर हिन वक़्तु ताईं जेको आहे हिन बिल्डिंग लाइ को तहरुक न वरितो वियो आहे। जीअं त तव्हां मियाँ साहब जे प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु हुयो त प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जी मुरम्मत कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन मोमिन शेख सां गॾु राव मोहसिन, टाइम न्यूज़ मियाँ साहब।